जय झूलेलाल दोस्तों। अॼु आहे मां का लाडला नरेश योगा उनजो जनम जो ॾींहुं। ख़ाली नरेश जो न, गॾु आहे संतोष भैया जो बि बर्थडे, जंहिं ते असां लिखारायो केक ते नालो संत्या बाबा। और टियों बर्थडे आहे हेलीकॉप्टर भैया मतिलबु प्रकाश भैया जो बर्थडे, जंहिंखे हेलीकॉप्टर में वेहण जो ॾाढो शौक़ु आहे। इन्हनि टिनी जो बर्थडे सेलिब्रेशन कयो आहे ॾाढो धाम धूम सां। एंड ताईं वीडियो ज़रूरु ॾिसिजो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। हीअ मुंहिंजी गार्डन जी फैमिली, जिते असां सभिनी जो बर्थडे भी सेलिब्रेट कंदा आहियूं। ॾाढो धाम धूम सां कयोसीं बर्थडे। बर्थडे पार्टीज़ हुजनि या सेलिब्रेशन्स हुजनि, इहे हिकु मौक़ो हूंदो आहे ख़ुशियूं विराइण जो, हिकु मौक़ो हूंदो आहे मस्ती करण जो, खिलण जो। हर कंहिंजी लाइफ बिज़ी आहे, उन बिज़ी वक़्त मां थोरो वक़्तु कढणो आहे पंहिंजे लाइ। इहे ख़ुशियूं जेके आहिनि स्ट्रेस फ्री बणाईंदियूं आहिनि माण्हूअ खे। असां हिते सेलिब्रेशन कईसीं, उन खां पोइ बैंड बि आई जंहिं ते सभिनी डांस कई और ॾाढो इंजॉय कयो। बैंड थी वॼे, गोरूं थियूं घोरजनि, ईअं लॻे थो ॼण नरेश जी शादी आहे। त उन में असां हिकु प्रैंक कयोसीं। नरेश खे असां गिफ्ट ॾिनी आहे, उन में वेडिंग एल्बम ठाहियो आहे। नरेश जेको आहे कुंवारो आहे और वेडिंग एल्बम असां उनजो ठाहियो आहे, सगाई खां हनीमून ताईं उनजो वेडिंग एल्बम। ॾिसो असां कीअं उनखे सरप्राइज़ ॾिनो आहे हिकिड़ो। इहा बर्थडे गिफ्ट आहे हिनजी। आंटी पकड़ो ये भी देखा रिसेप्शन संभाल जाती भाई, चंगी तरह आला जनू के जवानों का तो आंटी यो नबी से तुझी उम्र काने यो सब है जो कमाला ए आड़े काढ तू बजी मते दे विच। हाँ, AI जी मदद सां ये फ़ोटोज़ ठाहियासीं असां और कुंवारे जी असां शादी कराई आहे, जंहिंमें असां उनजी सगाई खां हनीमून ताईं फ़ोटोज़ ठाहियासीं और हिकु प्रैंक कयोसीं दोस्त सां। ॾाढो मज़ो आयो हिन प्रैंक में। तव्हां बि पंहिंजे दोस्तनि सां इहो प्रैंक ज़रूरु कजो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांखे इहा असांजी मस्ती कीअं लॻी। जय झूलेलाल।